सॼे ज़िले जे अंदरि जेको मंशात जो आज़ार वधी वियो आहे, इहो तरक़ी पसंद पार्टी उन ते तमामु संजीदा जेको आहे सो उन ते गौर कयो आहे। ऐं तरक़ी पसंद पार्टी सॼे ज़िले जे अंदरि मंशात समेत हर जेका समाजी बुराई आहे उन जे ख़िलाफ़ तहरीक हलाईंदी, मज़ामत कंदी। असांखे अफ़सोस आहे त ही हेतिरी वावेला सोशल मीडिया ते सभु सियासी समाजी तंज़ीमूं, हितां जा सहाफ़ी उहे इन शइ जे ख़िलाफ़ आवाज़ उथारनि पिया, पर हितां जी इंतिज़ामिया ते जे कन ते का बि जूं नथी चुरे, इन जे ख़िलाफ़ को बि एक्शन नथो खयो वञे। कहिड़ा सबब आहिनि? या त हिननि खे वॾियूं मंथलियूं मिलंदियूं या त उन्हनि सां ॿिटा आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त तव्हां सॼे ज़िले जे अंदरि तव्हांखे हर चौंक ते, हर गली में तव्हांखे मंशात मिलंदी, तव्हांखे मेन पुड़ियूं मिलंदियूं, तव्हांखे गुटका मिलंदा, हर महले में तव्हांखे जेको आहे सो ठरे जा ऐं शराब जूं भटियूं मिलंदियूं। एतिरे क़दुरु जो आइस, चर्स, अफ़ीम जहिड़ा ख़तरनाक नशो बि तव्हांखे हिते मिलंदो। हितां जो नौजवान नस्ल जेके मुख़्तलिफ़ मीडिया ते बि रिपोर्टूं हलियूं आहिनि त हितां जो नौजवान नस्ल तव्हां ॾिसंदव त उहो कुंडुनि में, झाड़ियुनि में उहे नशो वापराइनि पिया ऐं पंहिंजूं ज़िंदगियूं उन्हनि तबाह करे छॾियूं आहिनि। केतिरा वालदेन परेशान आहिनि त असांजा नौजवान जेको आहे सो तइलीम जे बजाए नशे जे जेको आहे सो उन में आदी थी विया आहिनि। उन जे करे SDP इन सॼे बुराईअ खे ख़तमु करण लाइ, नौजवान नस्ल खे बचाइण लाइ मैदान अमल में अची वई आहे ऐं असां बाक़ाइदे अॼु खां इन जे ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान कयो आहे, जेको सॼे ज़िले जे अंदरि तालके हेडक्वार्टरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा थींदा ऐं उन खां पोइ असां हिकिड़ो गॾियल लाइमल करे ऐं इंशाअल्लाह ताला इन खे इताद खे वसी कंदासीं। ऐं तरक़ी पसंद पार्टी जेसिताईं इन ज़िले जे अंदरि इहा मंशात जी लानत ख़तमु न थी थिए, तरक़ी पसंद पार्टी जदोजहद अमल में